औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या रहमतुल लिल आलमीन। खूब नाम है मोहम्मद जिस पर नुक्ता भी रब को गवारा नहीं। खूब नाम है मोहम्मद जिस पर नुक्ता भी रब को गवारा नहीं। उनकी मोहब्बत से जो मुंह फेरे दोनों जहानों में उसका गुजारा नहीं। दामन मुस्तफ़ा को छोड़ दे हम, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। खुद अल्लाह ने नबी से कह दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। काबिल एहतराम उस्ताद साहिबान, मुअज़्ज़िज़ मेहमानों, जमायत अहले इस्लाम, मीलाद मुस्तफ़ा में शिरकत करण वाराओ, गुलामान मुस्तफ़ा ऐं आशिकान रसूल, अस्सलामु अलैकुम। प्यारा साथियों, हिन मुबारक ऐं बाबरकत महफ़िल जी मुनासिबत सां मुझे तकरीर जो मौजू आहे बारी रबियुल अव्वल जी नूर जी फजीलत। अम्मा बादहू सब तारीफ़ू उन्हें खुदाए वंदी खुदाई जल जलाल ज़ाते पाक यकता बेमिसाल हय्युल क़य्यूम जिलाए आहिन। जेको सच्चो माबूद इबादत जे लायक ऐं ज़िंदा हमेशा रहण वारो आहे। केस न का पिनकी थी अचे ऐं न निंड। जेको कुछ आसमानन आई जमीन में आहे सो संदस ही जो आहे। केर आहे जेको संदन इजाजत के सिवाय कंहिं जी सिफारिश करे सके। उन्ह जे बादशाही जी कुर्सी आसमान ऐं जमीन ते छायल आहे ऐं हिन जे लाइ हुन जी हिफ़ाज़त करण मुश्किल न आहे। अल्लाह वॾे मर्तबे ऐं शान वारो आहे। लखे करोड़े दुरूदो सलाम हुजन सैयदल कौनैन खातमुल नबीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां, जंहिं जी मिलाद जड़ी नेमत उज़मा जे सदके अल्हम्दुलिल्लाह हिते अचण नसीब थियो। पारस लगे लोह खे त सच्चो सोन करे, पारस लगे लोह खे त सच्चो सोन करे। तिन जो पंध परे जे रखन हो हबीब जी। दुरूद पाक पारस जे पत्थरन का हज़ारे भेरा वधीक आहे। छो जो पारस लोह के सोन बणाईंदो आहे ऐं दुरूद पाक गुनहगारन खे वलीउल्लाह बणाईंदो आहे। साथियों, दुरूदन जा गुलदस्ता रोजानो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में पेश कंदा रहो। ऐं अज हिन साल मां गुनहगार अवां सभिनी सां गॾु आका सलातु वस्सलाम जे दरबार में निहायत अकीदत सां दुरूद शरीफ पेश कंदम, जेको हज़रत कलंदर लाल शहबाज जे मज़ार खां मदीने शरीफ वञी पहुचंदो। सभई ज़ौक़ शौक़ सां का बि ज़बान खामोश न रहे, आवाज़े बुलंद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वो अर्श का चराग है मैं उसके कदमों की धूल हूँ। वो अर्श का चराग है मैं उसके कदमों की धूल हूँ। ऐ जिंदगी गवाह रहना मैं गुलाम रसूल हूँ। साथियों, हर साल मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही मिलाद मल्हाईंदे असी संदन मोहब्बत जो इज़हार कंदे हिन ज़बान सा नारे रिसालत या रसूल अल्लाह मरहबा या मुस्तफ़ा ऐं नातन दुरूदन जूं सदाऊं आसमान ताईं बुलंद कंदा आहियूं। ऐं अॼु हिन साल मां तव्हां सभिनी खां थो पुछां, छा हर साल ॾिनल पैगाम ते अमल कयो था? छो त मिलाद मल्हाइण जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु ज़बानी ऐं हिकु जिस्मानी। ज़बान सां त इज़हार हर साल कंदा आहियूं, पर छा इन जिस्म सां कयो आहे? छा असीं 5 वक़्त नमाज़ पढ़ण जा पाबंद थिया आहियूं? छा असीं पंहिंजे ज़बान खे नापाक गुफ्तगू खां काबू में रखियो आहे? छा असीं क़ुरान पढ़ण जा पाबंद थिया आहियूं? जॾहिं क़यामत थींदी ॾिसंदो असां जूं नाफ़रमानियूं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो, या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन। ऐ मुंहिंजा रब, इहा ई मुंहिंजी उम्मत आहे जे क़ुरान के छॾे ॾिनो। मुझे क़ुरान पुकारियो, मस्जिदनि में अचो, हिननि मस्जिदुनि जूं राहूं छॾे ॾिनियूं। उहो ॿुधायो त हीउ हेॾो मजमो किथां आयो आहे? हिन जा क़दम बाक़ी 5 वक़्त नमाज़ ते छो नथा खॼनि? छा हीउ 8 ॾींहं अल्लाह जी धरती ते रहंदा आहिनि?
चाहे अठे ॾींहं अल्लाह जो रिज़्क़ खाईंदा आहिनि, चाहे अठे ॾींहं अल्लाह जो पाणी पीअंदा आहिनि, चाहे अठे ॾींहं ॾिनल नूर मां ॾिसंदा आहिनि, चाहे अठे ॾींहं पंहिंजे कननि सां ॿुधंदा आहिनि, चाहे अठे ॾींहं पंहिंजे जिस्म जी नेमतनि मां फ़ाइदो वठंदा आहिनि। हिन पत्थर दिल खे छा थी वियो आहे, छो दिलनि ताईं दस्तक नथी पहुचे? तव्हांजे सीननि में दिल न आहे, पत्थर आहे पत्थर। तव्हां कहिड़ा मुसलमान आहियो? ही कहिड़ो इस्लाम आहे? हिकु थाणेदार सॾे, हिकु डीसी सॾे त पेरनि में जुती न हूंदी, भॼंदो। पर जॾहिं आसमान जो बादशाह ॾींहं में 5 वक़्त सॾे हय्यल फला त अठे ॾींहं मस्जिदनि में अची रहिया आहियो। रब फरमाए थो, ऐ मुंहिंजा बंदा छो मुंहिंजा बाग़ी बणिजो था? कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि खे जुटलाईंदो? ॾिसी नथो त रब्बल मशरक़ैन व रब्बल मग़रिबैन, अल्लाह ॿिन्ही ओभरनि ऐं ओलहनि जो पालणहार आहे। मरजल बहरैन यल्तक़ियान, छा तोखे ख़बर न आहे त अल्लाह ॿिनि पाणीअ जे दरियानि खे गॾे हलायो, हिकु कड़ो ऐं हिकु मिठो। बस अल्लाह उन जे विच में हिकु पर्दो लॻायो। पर जेकॾहिं पर्दो हटाए ऐं कड़ो मिठे में हलियो वञे, पोइ न तव्हांखे ज़मीन मां मिठो पाणी मिलंदो न आसमान मां। फबअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, अॻियां ॾिस अल्लाह, पुठियां ॾिस अल्लाह, साम्हूं ॾिस अल्लाह, बहरो बर जो मालिक अल्लाह, ज़िंदनि मुर्दनि जो मालिक अल्लाह, जबलनि जे चोटियुनि में अल्लाह, सिज जे शोन में अल्लाह, आसमान जे बुलंदियुनि में अल्लाह, ज़मीन जे खज़ाननि में अल्लाह, महकंदड़ गुलनि में अल्लाह, खीर जे कतरनि में अल्लाह। ऐ मुंहिंजो बंदो, काइनात जे चपे चपे में तोखे ॾिसण ईंदमि, पर उहा अखि खणी अच जेकी बेग़ैरत न हुजे, न त चपे चपे में तुंहिंजे रब जा जलवा नज़र ईंदा। उहे कन खणी अच जेके गाना न ॿुधंदा हुजनि, न त हवाउनि जी सरसराहट में ॿुधण ईंदमि। साथियो, अल्लाह ताला असांखे अखियूं ॾिनियूं, उन्हनि में नूर रखियो। कहिड़ी सबब असांखे नूर हासिल थिए थो? 130 मिलियन कैमराऊं एतिरे नंढे अख में अल्लाह ताला फिट कयूं आहिनि। 1 लख टेलीफोन हिकु कन में फिट कयाई। ऐं मुंहिंजा बंदा, तोखे अखियूं ॾिनियूं, उन्हनि में नूर रखियो, उन्हनि ते पर्दो लॻायो। हाणे उन्हनि अखियुनि सां उहो ॾिस जेको मां अल्लाह थो चवां। अगरि अहिड़ी सूरत, अहिड़ी मूरत, गैर महरम जी शक्ल, के अजनबी औरत जी शक्ल अची वञे, जंहिंखे ॾिसण सां मौत खे मना कयो आहे, त ही पर्दो किराए छॾंदो कर। पर छा वजह आहे त अल्लाह उनखे बि नूर ॾे थो जेको उन ते अमल करे थो, ऐं उनखे बि नूर ॾे थो जेको उन ते अमल नथो करे। फरमाए थो, मां गाफ़िल न आहियां, मां गाफ़िल न आहियां, ॾिसां पियो। ऐं बंदा ॾिस जेको ॾिसी थो, पर यादि रख तुंहिंजो ॾिसण लिखिजी रहियो आहे। हिकु ॾींहुं पुछंदमि, पंहिंजे कननि सां ॿुध जेको ॿुधी थो, पर यादि रख हिकु ॾींहुं तुंहिंजे कननि खां पुछंदमि, ही छा ॿुधियो आई? पंहिंजे दिलि में सोच जेको सोची थो, पर यादि रख हिकु ॾींहुं तुंहिंजे दिलि जे सारे ख़्यालनि खे कॾहिं पुछंदमि, ही छा मंसूबो बनायो हुई, ही छा सोचो हुई, त या अल्लाह तू हिनखे पकड़ी छो नथो? फरमायो, ही हिसाब जी दुनिया न आहे, ही अमल जी दुनिया आहे। इन यौमल फस्लो कान मीकाता, हिकु ॾींहुं रखियो वियो आहे हिसाब जो, जेको सभिनी जे फ़ैसिले जो ॾींहुं हूंदो। साथियो, उन राहनि खे छॾे ॾियो जंहिं ते ज़िंदगी गुज़री, उन्हनि राहनि ते हलो जंहिं ते हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हलियो। उन्हनि रस्तनि ते हलो जंहिं ते अवां जो ई मोह जो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हलियो। अल्लाह खां पोइ कंहिं असां ते एहसान कयो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कयो आहे। सॼी उम्मत जो रण गॾु कयो, मुंहिंजे नबी जो रण वधी वेंदो। सभिनी जी हाय हाय गॾु कयो, मुंहिंजे नबी जी हाय हाय वधी वेंदी। असांजे नबी जो सीनो ग़म सां भरियल हो, अहिड़ी तरह रोईंदो जो जिब्राइल अलैहिस्सलाम खे लाहिणो पवंदो। एॾो नरो मुंहिंजा प्यारा हबीब, एतिरो नरो। ही रोइण, ही तड़पण, पेट ते पत्थर ॿधण, जंहिंखे जन्नत जे खाधे जी पेशकश आहे, जेको 3 ॾींहं कुझु न खाए, हुन ते छा गुज़रंदो? जंहिंखे ख़ुदि अल्लाह ताला चई रहियो आहे त ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, तूं हाथ कर, तुंहिंजे लाइ जन्नत जा दस्तरख़्वान विछाया। तूं हिकु दफ़ा चओ त सही, ओहद जे जबलनि खे तुंहिंजे लाइ सोनो बणाया। तूं हिकु दफ़ा इशारो त कर, अरब जे जबलनि खे सोन, चांदी, ज़मरूद ऐं याकूत बणाए तुंहिंजे कदमनि ते कुर्बान ऐं निसार कयां। तुंहिंजे आख़िरत में कमी न ईंदी। रब खां पोइ हू चवे थो, न मूंखे बुख न आहे, मुंहिंजी उम्मत खाए, मूंखे झूपड़ी पसंदि आहे, मुंहिंजी उम्मत खे अजो बख़्श। मां रुकी सुकी खाईंदमि, मुंहिंजी उम्मत खे बुख न ॾे। मुसलमानो, ज़िंदगी जो हिकु ॾींहुं बि मुंहिंजे नबी न किरायो। छा मुंहिंजे नबी जी ज़िंदगी न हुई? उन ते छो तो वार करी छो त मग़रिब जी तहज़ीब ते कर, उन ते बि वार करी जेको पहिरें तुंहिंजे लाइ क़ुर्बान थियो पियो आहे। हिकु
महबूबा पंहिंजे आशिक खे चयो त मां जो कलेजो खणी अच त तोसां शादी कंदमि। उहो इंसान मां के मारे कलेजो खणी पे आयो त थुदो आयसि त मां आवाज़ थी ॾे शल ख़ैर हुजे मुंहिंजा बच्चा, शल ख़ैर हुजे मुंहिंजा बच्चा। मुझो नबी तो उन मां खां भी ज्यादा प्यार करण वारो आहे। उन जी सुन्नत ते ता छुरियूं हणो, क़यामत जे ॾींहुं दोज़ख चीख हणंदी, सभिनी जे ज़बान ते हिकु ई लफ़्ज़ हूंदो, या नफ़्सी या नफ़्सी। एतिरे ताईं जो पैगंबरनि जे बि ज़बान ते हूंदो, या नफ़्सी या नफ़्सी। हज़रत आदम अलैहिस्सलाम नफ़्सी, हज़रत नूह अलैहिस्सलाम नफ़्सी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम नफ़्सी। या अल्लाह मुझी जान बख्श, या अल्लाह मुझी जान, या अल्लाह मुझी जान। पूरे मैदान महशर में हिकु ही हस्ती, वो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो नथो चाहे नफ़्सी, वो नथो चाहे नफ़्सी, वो झोली फैलाए वेठो आहे, या अल्लाह मुझी उम्मत, या अल्लाह मुझी उम्मत। कोई आहे जेको हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे एहसानात जो बदलो दे, अल्लाह उनके पंहिंजे तरफ़ा जज़ा दे। तव्हां तो उन जी रूह के ज़ख्मी ऐं बेकरार करे छॾियो आहे। अॼु तौबा कयो, सच्ची दिल सां तौबा कयो ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा मुबारक हसीन कामिल अकमल अजमल ऐं अनवर ज़िंदगी के पंहिंजो बनाइण जो इरादो कयो ऐं सभई हिकु ज़बान थी चओ अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्ले ज़ंबियो व अतूबो इलैहि। यूं तो तेरी रहमत है तेरे गज़ब पे हावी, यूं तो तेरी रहमत है तेरे गज़ब पे हावी, फिर भी महशर में खुदाया मेरे गुनाहों पर पर्दा रखना। आमीन या रब्बिल आलमीन। शुक्रिया।